सोशल मीडिया सेंटर सिंध ते मसमात गजाला ऐं मंठार चांडियो जो एहतियात इंसाफ़ जी अपील। गुलाम शाह लॻ ॻोठ डॉक्टर शरीफ़ चांडियो जी रहवासिण मसमात गजाला ऐं संदसि मुड़ुस मंठार चांडियो अॼु सोशल मीडिया सेंटर सिंध ते एहतियात कंदे आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे। हिननि SSP बदीन, DIG हैदराबाद, IG सिंध ऐं इंसानी हक़नि वारे इदारे खे दांह ॾींदे चयो आहे त खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। तफ़सील मूजिबि गुलाम शाह जे प्रेमी जोड़े पंहिंजे घर में मामूल मुताबिक़ मानी खाई सुम्ही रहियो हो। ओचितो राति जो तक़रीबन 12 वॻे हथियारबंद माण्हुनि, जिन में गुलमीर चांडियो, मोहम्मद चांडियो, अलीगुल चांडियो ऐं ॿाहिरां बीठल इम्तियाज़ चांडियो शामिल हुआ, हथियारनि, लठियुनि, कुआड़ियुनि सां मंठार चांडियो ते क़ातिलाणो हमलो कयो। मज़ाहिमत दौरान मंठार ऐं मसमात गज़ाला जी दाहुनि ते पाड़े वारा जागी पिया, जिन बैदि जवाबदार भॼी विया। यादि रहे त मुतासिरीन सीशन कोर्ट बदीन खे दांह ॾिनी हुई, जंहिं खेनि तहफ़ुज़ लाइ आर्डर पिणु जारी कयो हो, पर उन जे बावजूदि जवाबदार खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मसमात गज़ाला ऐं मंठार चांडियो मुतालबो कयो आहे त हमलो कंदड़ वाहियात अमल कंदड़नि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे कानून जे कटाड़े में आंदो वञे ऐं खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सोशल मीडिया सेंटर सिंध हिन वाक़िए ते सख़्तु मज़मत कंदे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ ॾियारियो वञे। रिपोर्ट अली गुलाम खोसो, ॾेई शहर, सोशल मीडिया सेंटर सिंध। हकल थई बार ची इम्तियाज कुआड़ी फुरजी वई मारजी वेंदासीं ऐं उते 5 मिंट घोड़ा घोड़ा रात जो कई 12 बजे मुसलमान आयो, पाड़े वारा आयो, मुंहिंजी अदालत ॿुधो, मूंखे गुलमीर मारे वियो आहे, अली गुल मारे वियो आहे, मामन वारे वियो आहे, मुंहिंजी ॿार हिकु तोड़ी री बंदर ते हली आहे थी। मुंहिंजी अदालत जेका तहफ़ुज़ ॾिनो आहे जज, उनखे बि मन कोन मञियो आहे। मूंसां ज़ुल्म आहे, मिसकीन सां हर चकर ते थाननि ते वियो आहियां, ॾेई ते वियो आहियां, बदीन वियो आहियां, शीशन कोर्ट में वियो आहियां। उन्हनि खे बि छॾे जेका मूंसां ज़ुल्म राति जो अवर टाइम ते सुतल 12 बजे जेका अखेर ने आहिरे खे बि माण्हू कोन छेड़ींदो आहे। मूं ते हिननि गुलमीर, अली गुल, मामन ऐं घर में दाख़िल थी मुंहिंजो मुंहं तां कपिड़ो खयो, मूंखे सुजागी थी वई आहे, कुआड़ी आहियां, भाकुर बखे पइजी वियो आहियां। मूं उन्हनि खां कुआड़ी खसे, उन्हनि खे साम्हूं थियो आहियां, ॿाहिरि हकल ठही अचे, इम्तियाज़ जी कुआड़ी फुरजी वई आहे, मारिजी वियासीं। ऐं मुंहिंजे घर में हली ॾिसो, रत जा दुबा थिया पिया आहिनि, रत जा दुबा थिया पिया आहिनि। सरज़मीन ते ॾिसो, मंठार जे घर में थले ते रत जा निशान न हुजनि त ॾोहारी आहियां, रत जा